वो अर्रहमान अल्लमल कुरान तो आन इन आयत ते ईमान मखन वेची मुस्तफा ते यो नूर जो निशान तुझे अनाब अथई शक गुमान तलानत हो जई लतीफ चाहे महबूब असां हम सुरजी दावान उन महबूब वात जो पानी लुआब उन ताम में विदो जाबर चवे महबूब वदींदो वने आऊं दींदो वने महबूब वदींदा वने आऊं दींदो वना उवे 1400 सहाबा 1500 सहाबा ताम खाइंदा वने जाबर तो केडी केडी मन अदी अख सां ॾिसां न बर्तन जे अंदर ओतरे जो ओतरो ताम मौजूद आहे अदा महबूब जा मौजूदा बुधी तो दिल ठरे जी या नथी ठरे बाबा मदीने वाला साईं तुझो शान 1400 सहाबा या 1500 सहाबा जेडी महल ताम खाई ढो करे वेठा हजरत जाबिर तो चवे त मदीने वाले साईं अज मुझे चेहरे दे निहारियो चवे तो जाबिर हाण वञ पंजे घर पंजे बिनी बचन खे वचिया मां मोहम्मद उनी सां गद जी ताम खावा हजरत जाबिर पंजे घर मोटी आयो अल्लाह अल्लाह पुट त बई शहीद थी चुका हा घरवारी के तो त बचड़ा किथे आहिन अज मदीने जो ताजदार उनन के याद करे रहियो आहे घरवारी थी चवेस जाबिर लगे तो बार किथे रात कुरंदे रही वया हुंदा बुधाए नथी त बई शहीद थी चुका आहिन छाजे करे जो खुशी जी घड़ी गम में बदल जी वेंदी जाबिर मदीने वाले साईं के चओ तमा ताम खाई हल्या वञो असा बाद में ताम खाईंदासी बचा मोटी ईंदा हजरत जाबिर मोटी आयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह नंढड़ा बार आइन किथे रात कुरंदे रही वया हुंदा तमा ताम खाई हल्या वञो हबीबन करीमन जी ज़ात बाबर बात फरमायो जाबिर पासे खां जिब्राईल वेठो आहे मालिक जो हुक्म आहे त जेस ताईं जाबिर जा पुट मोटी न अचन मदीने वारा तेस ताईं ताम न खाए जा जाबिर पुटन के वठी आ ये ताम न खाए 1500 सहाबा थोड़े ताम में खाई ढो करे वेठा आहिनि जाबिर वरी आयो घरवारी मदीने वाले साईं ॾाढो इसरार कयो बुधाए वठो किथे हाण सब्र टुटियो अखिन मां लुट वई आया बिनी बचन जे लाशन जे मथा जेडी महल जाबिर जी घरवारी पंजे घरवारे के वठी आई जाबिर बिनी बचन जा लाशा ॾिठा आहिन अल्लाह अल्लाह औलाद भी ॾाढो मिठो थींदो आहे अज अखिन में दारो कतार मीर वही आया अज हिय पयो अजड़ा करे ता हाय हाय ता लडड़ो खणी लालण लडीदा प्या वञा प्यारा पीरी नाता छिन्यो अज पाड़ो छडीदा प्या वञा वो दिल मो अञा ठारी न हुई दिल जो सिको दिल में रहियो दिल मो अञा ठारी न हुई दिल जो सिको दिल में रहियो महबूब मो मिसकीन खा महबूब मो मिसकीन खा मोहड़ो मटींदा प्या वञा प्यारा पीरी नाता छिन्यो अज पाड़ो छडींदा प्या वञा मुझे महबूब रहमत वारे नबी जा गुलाम बिनी बचन जा लाशा छई अखिन में लुक वही आया अदा औलाद भी मिठो आ बिनी पुटन जा लाशा खणी मदीने वाले मीर जी बारगाह में जेडी माल हजरत सैयदना जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी हाजिर थियो वा मुझे महबूब केडी माल जाबिर जे चेहरे के तारसन केडी माल बिनी बचन जे लाशन के तारसन वावा मुजा महबूब तुझे शान जे मथा कुर्बान हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो कुम बि इज़्निल्लाह ए जाबिर जा बचो थो अल्लाह जे हुक्म सा हाणे हिकड़ो माण्हू मातली जे शहर में मुंबई या तकलीफ थी तो मुखे तो चवे ये वरी केड़ी ॻाल्हि जान वाली ज़ात खुदा जी आ मान वाली ज़ात खुदा जी आ रसूलुल्लाह के ज़िंदा कोन कयो आ यो मौजूद ही कोने तवा ज़ईफ रिवायत बयान था करियो जे मानू जे दिल जे अंदर फतूर होजे अखिन जे अगिया तासुर जे इन को होजे दिल में बुग़्ज़ अची वने उनके नबी जे शान वाली रिवायत ज़ईफ दिसण में दिया औ तो चवा रिवायत ज़ईफ कोने तो जो ईमान ज़ईफ थी चुको
जिन एड़े मानो जो मुनाज़रो थिए ईसाई सां हिन वक्त जेके क्रिश्चियन आहिनि इन्हनि मां कंहिंसां मुनाज़रो थिए वो चवंदो ताऊं तौरात बि नथो पढ़ां ज़बूर बि नथो पढ़ां इंजील बि नथो पढ़ां मौलवी साहब पढ़ंदुसि बि क़ुरान मजीद पर शान ॿुधाईंदुसि हज़रत ईसा अलैहिस्सलाम कीअं शान ॿुधाईंदो चवंदो क़ुरान थो चवे त व उबरिउल अकमह वल अबरस व उहिल मौता बिइज़्निल्लाह अगर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी बारगाह में को मां जे पेटा ॿार नबीन ॼमी पवंदो हो माण्हू खणी ईंदा हा साईं रुगो अखियुनि जे मथां हथ घुमाए त नूर मोची ईंदो हो बीमार न हुजे ई नाबीन मां जे पेटा हथ घुमाए नूर मोटी अचे ऐं जेको माण्हू कोड़ जे मर्ज़ वारो हुजे उनखे वठी अचनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम हथ घुमाईंदो हो त कोड़ जो मर्ज़ ख़तम थींदो हो व उहिल मौता बिइज़्निल्लाह ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे हुक्म सां मोइल जीरा कंदो हो ईसाई चवंदो त ओ मौलवी साहब तुंहिंजे नबीअ खे ज़िंदा जीरा न कया आहिनि असांजे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम मोइल जीरा करे चवे बि उहो कलाम तो जेको तुंहिंजे नबीअ जे मथां नाज़िल थियो आहे उन जे मथां तुंहिंजो ईमान आहे मञ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो शान हज़रत मोहम्मद खां बुलंद आहे अता उनके इयो मुल्लो मौलवी जवाब न दींदो अमा जेड़ा फकीर मोहम्मद जा आशिक जवाब दींदा चवंदा त ओ ईसाई बुधी छरगर हज़रत ईसा अलैहिस्सलाम मोइल जीरा करे ईसा जो मौजज़ो वा अगर जाबर जा पुत्र मोहम्मद जीरा करे त मोहम्मद जो मौजज़ो आहे जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम भी मेराज वारी रात जे महबूब जे पोयां नमाज पढ़ी आहे जे मुक़तदी जो इहो शान हुजे त इमाम जो शान छा हूंदो असांजो नबी इमामुल अंबिया नबी आ तने त हिकु उर्दू जे शायर बि चयो त चाहे तो इशारे से अपने काया ही पलट दे दुनिया की चाहे तो इशारे से अपने काया ही पलट दे दुनिया की ये शान खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा सुनो जाबर खुशी जी तो इंतहा थी गई बार बार महबूब जो चेहरो तो ॾिसे अल्लाह अल्लाह मदीने पाक जी सरजमीन केडी केडी महल थदड़ी थदड़ी हीर पई लगे मुझे महबूब जे चेहरे जे मथा जुल्फ मुबारक करी रहा आहिनि अज सोनो जाबर हिय पयो अर्जड़ा करे एक सिंधी जे शायर जो तर्जुमो आहे त हर हर किरण थारो खते हर हर किरण थारो खते ओ ये पतोई जाया तकलीफ तो करी छो मिठा मिठो तो आया हर हर किरण थरखते पो मानो हज़ार हजरे असवद चुमन वञन था मानो हज़ार हजरे असवद चुमन वञन था परमात सुन तुझे परमात सुन तुझे रुख के चुमन तो चाया हर हर किरण किरण थरखते अन्या मुझे दिल थी चवे तो हिकु मौजूदो बयान करियां करे वठां बयान इजाजत आहे सभी अद इजाजत ॾियो था बाक़ी अद नथा ॾियो हिन पासे वारा कंदा साईं भले बयान कर हिन पासे वारो जो इरादो आहे त हाणे दुआ थी त सही आहे बाबा ईअं साईं चवंदो हाणे भले ॿ मौजूदा ऐं बि गाॾी मुंहिंजी ख़राबु आहे मूंखे बि राति ते रहणी पोइ अॼु जे भले फजर थिए त थी वञे ॿियो मल्हाईंदा सॼी महफ़िल खे अल्लाह साईं जी मोहबत खे क़बूल फरमाए एतिरो टाइम न बहरहाल हाणे हिकिड़ो ॿ मौजूद हज़रत सैयदना सलमान फारसी फारस खां निकितो गुलाम थींदो विकजंदो ऐं तफ़सीलात जे तरफ़ नथो वञा मजूसी जो पुटो बाए जे पुजारी जो पुटां थींदो
जॾहिं आयो मदीने पाक जी सरज़मीन ते चओ सुभान अल्लाह। हाणे सलमान पारसी तौरात भी पढ़ियो वा, ज़बूर भी पढ़ियो वा, इंजील भी पढ़ियो वा, आसमानी किताबन जो इल्म रखण वारो वा। उन राहिबन सोने सलमान खे ॿुधायो त आखिरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा दुनिया जे तख़्ते ते जलवाए अफरोज़ थियण वारो वा। बिन शहरन में यानी जेको बिनी जबलन जे विच में शहर हूंदो उन शहर जी वॾी निशानी आ जो उते खजन जा बाग हूंदा, उते महबूब नबी ईंदो। सलमान पढ़ियो त नबी जूं टे निशानियूं हूंदियूं। कहिड़ियूं? पहिरीं नंबर ते सदके जो माल न खाईंदो, ॿिए नंबर ते तोहफ़ो हजो क़बूल कंदो, टे नंबर ते उन महबूब जी पुठीअ ते मोहर नबूवत जो निशान हूंदो। मोहर नबूवत छा हो? बाल वांगर बेदे वांगर गोश्त उभरियल हो मदीने वारे साईं जो पुठनि ते, उन ते कुदरती कलम सां लिखियल हुयो मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे सलमान पारसी खे इन शइ जो इल्म भी हो। जॾहिं मदीनतुल मुनव्वरा जी सरज़मीन ते ग़ुलाम थींदो विकजंदो सोनो सलमान पारसी आयो आहे। यहूदीअ जो ग़ुलाम आहे, बाग में कम पयो करे। एतिरे में हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात मके पाक जी सरज़मीन तां हिजरत करे अॼु मदीनतुल मुनव्वरा जी सरज़मीन ते आया। हिकु यहूदी आ जेको मदीने में मुझे महबूब जो दीदार करे। उन यहूदी वटि आयो जेको सलमान पारसीअ जो मालिक आहे। उन अची करे ॿुधायो त सलमान मदीने में हिकिड़ो उन अची करे ॿुधायो यहूदी खे त यहूदी मदीने में हिकिड़ो जवान आयो आहे जेको तो चवे त मां आखिरी नबी आहियां। अल्लाह अल्लाह दी रश लॻल आहे। हज़ारनि जी तादाद में माण्हू उन जा उम्मती पिया बणजन। जेको हिकु झलक तो दीदार करे उहो ॾिसण सां ई दिलि ॾेई वेंदो आहे। हज़रत सैयदना सलमान पारसी बाग में कम पयो करे। सलमान जे कननि ते इहो आवाज़ अचातो आहे। सलमान पारसी हाणे इन इंतज़ार में आ त कॾहिं तो उहो ॾिहाड़ो अचे, कॾहिं तो उहो वक़्तु अचे जो मां मदीने पाक जी सरज़मीन ते वञा, वञी करे ॾिसां त इहो अल्लाह जो सचो नबी आहे या अलियाज़ु बिल्लाह के कूड़े माण्हू नबूवत जी दावा कई आहे। इन इरादे सां जेॾी महिल सलमान पारसी खे हिकिड़े ॾिहाड़े वक़्तु मिलियो, अल्लाह अल्लाह मदीने पाक जी सरज़मीन ते पाण हलण तो शुरू करे। अचे पियो मुंहिंजे महबूब जी बारगाह में। यारो महफ़िल भी भली आ, टाइम भी काफ़ी गुज़री चुको आहे। केर केर चाहे तो त मां मदीने जो दीदार करे अचां। मदीने वञण जी तलब आहे, मोहबत आहे न। हिकिड़ो ॾसां उहो कमु करियो पोइ ॾिस कीअं थी करम नवाज़ी थी। ऐं पंहिंजे जलसे में चवंदो आहियां जेॾी महिल महफ़िल ख़तम थिए पोइ ॾींहं जो या राति जो बि तव्हांखे वक़्तु मिले रुगो जीजल अम्मा जे कदम ते पंहिंजा हथ रखिजो, अमर जे कदमनि ते। पोइ अमर खे चओ त अहिड़ी दिलि सां दुआ कर मिठड़ी अम्मा वञ मुल्क मदीने जो हितियो घुमा। अहिड़ी दिलि सां दुआ कर। अमर खे मौलवी खे चइबो साईं मुंहिंजे लाइ दुआ करो। मुर्शिद खे चइबो आहे यारो वालिदैन अनमोल तोहफ़ा आहिनि। अॼुकल्ह जेको दौर पियो आहे न, नौजवान वटि टाइम कोन्हे जो वेही करे अबे अम्मा सां कुर्ब जी कचहरी कनि। हुज़ूर फरमाइनि था त नज़र इला वजहिल वालिदैन इबादतुन, वालिदैन जे चेहरे खे ॾिसण भी इबादत आहे। वो दीदार कजन इबादत आहे। पर हिकिड़ी रुखी निगाह आहे, ॿी वरी तव्हां निगाह कंदा प्यार वारी जंहिंमें मुस्कुराहट हुजे, चेहरे जे मथां मुस्कुराहट, प्यार, शफ़क़त, मोहब्बत वारी निगाह। अहिड़ी निगाह खणी रुगो वालिदैन जे चेहरे खे ॾिसो न, रब घर वेठे मक़बूल हज जो सवाब ॾींदो आहे। अब छाजो सवाब? हज जो। हाणे असां वालिदैन से हाजी अहमद जमाली दादू वारा साईं पियो तकीर करे हिन फ़कीर खे उते दावत हुई। साईं ॿुधायो त दादूअ में मूं हिकिड़ी माई ॾिठी कुराड़ी जेका पिनी पई। जॾहिं मूं हुनखे ख़ैरातरी पुछियो अम्मा हाणे ही टाइम तुंहिंजो पिनण जो आहे, कॾहिं कुराड़ी जेके रोडनि रस्तनि ते पिननि पियो करे का ख़बरूं कढी ॾिसो। चयोमां ही टाइम तुंहिंजो पिनण जो आहे। त माई साहब रोई चयो चईं आउं का ग़रीब थोरी आहियां जो पिना पे मजबूर बि न। मुंहिंजो हिकिड़ो पुटु डॉक्टर आहे, ॿियो पुटु मास्टर आहे।
सही अम्मा हिकड़ो पुट डॉक्टर जो मस्तक पिने पई दुख थींदो आ न जरे 10 औलाद हुजन हिकड़ो बाबो कमाईंदल हूंदो आ कदे कोन चई त मुंजा औलाद मुझे मथा बार मुंजी जीता है ऐं कमाए कमाए करे थकजी पिया न बीमार थियन त उन जा इलाज कराए मजदूरी करे औलाद के दुखो दी न तो देखारे यारो दुख कदे थींदो आ जरे इयो ई बाबो कुराड़ो थी वने अमर कुरारी थी वने ऐं तू नौजवान बंजी 10 औलाद हुजन पो उहे चवन ता असांजे मथा वालिदैन बार बंजी चुका आहिनि वजन बंजी चुका आहिनि 10 जना गजी बिन कुराड़नि जी खिदमत न कन तडे इंसान जे दिल के छुर लॻंदियूं आहिनि तकलीफ़ पहुचंदी आ साईं हाजी अहमद जमाली कुड़ी माई साहब हिकड़ो पुट डॉक्टर जो मास्टर चमा पो पिने पई कि जेडी मन डॉक्टर जे घर में रहंदी आहियां न उन जी घरवारी चवंदी आहे पंहिंजे घर वारे डॉक्टर खे त पान को ठीक खयो आ जो हिते तुंहिंजी अमर थी रहे वञे मास्टर जे घर पुट नथो चई सके पर ये ताना जेडी मन मिलंदा आहिनि दिल जे मथां यारो असीं समझो था त वालिदैन समझन कोंदा असांजी ॻाल्हि खे माण्हू चवंदा आहिनि बाबा खे कहिड़ी ख़बर आहे असां होशियार थी चुका आहियूं यारो जिन जवाननि तव्हांखे पालियो जवान कयो ताली ॾियारी अवां था चओ उन्हनि खे ख़बर कोन्हे अवां जेॾी महिल ॻाल्हायो न बाबो अगरि का सलाह अचे एतिरो चओ बाबा जीअं तुंहिंजी मर्ज़ी बसि भले कमु न बि करियो इहे ॿ जुमला उनजी ज़िंदगी खे वधाईंदा आहिनि उनखे ताक़त मिलंदी आहे त अॼु मुंहिंजो पुटु ईअं थो चवे बाबा जीअं तुंहिंजी मर्ज़ी बसि तूं करी साईं हाजी अहमद जमाली चयो त उहो माई साहबा बि चवे जेॾी महिल वरी मास्टर जे घर वञा उनजी घरवारी चवंदी आहे असां कुझु ठीकु न कयो आहे वञ डॉक्टर जे घर बिनी घरनि मां जेॾी महिल इहो तानो मिलंदो आहे पोइ ॿाहिरि निकिरी रोडनि रस्तनि ते पिना पई साईं ज़िंदगी त गुज़री आई बाक़ी का थोड़ी ज़िंदगी बची आहे पर दुआ थी कयां अल्लाह मुंहिंजे बच्चनि खे कोसो वाह न ॾेखारे यारो इहो मां जी ममता आहे मां जी मोहबत आहे हेॾियूं तकलीफ़ूं ॾिसी पोइ बि बददुआ न थी ॾे दुआ थी करे असां कुरानी वालिदैन सां ॻाल्हाइण जे लाइ तयार कोन आहियूं मौलवी खां बि भले दुआऊं वठो मुर्शिदनि खां बि दुआऊं वठो पर कॾहिं अमर जे कदम ते ईअं हथड़ा रखी पोइ अमर खे चओ त खण हथड़ा ख़ुदा ॾे मन भाग वरे ओ दिल को मोहम्मद कान करे पोइ सारो जो अखिन सां आऊं ठरे सारो जो अखिन सां आऊं ठरे बि कान अथम का दिल में तमा अहिड़ी दिल सां दुआ करो झली तुझे अॻियां जी जल झोली अथम अज खास खबर तो सा खोली अथम घणो रोशन चए दिल रोगी अथम घणो रोशन चए दिल रोगी अथम घुर हाणे दुआ वनी चाठ चुमा अहिड़ी दिल सां दुआ कर अमर जी दुआ थी पवे त मालिक दीदार कराइंदो हाणे सलमान वारसी मदीने जी गलियुनि में ये परे परे खां पियो अचे मुंहिंजो महबूब साहबा जी झुरमुट में मौजूद आहे साहबा महबूब सकदा आहिनि बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह तॾहिं तर्जमानी कंदो आहे त जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हादी हाशमी हमी सरदारन सरदार सुहे साहबन सथ में ओ मंज मस्जिद मणियादार पोहा चरई चंगा चौधारा अजे कादा भी बसे मदीने वाला इस्लाम जे झुरमुट में मौजूद आहिनि परे खां ये नजर पई न सलमान फारसी जी पोइ जेके अर्ज़ड़ा थो करे हिकु उर्दू जे शायर जो तर्जुमो त बेखुद किए देते हैं बेखुद किए देते हैं अंदाज हिजाबना आदिल में तुझे रख लो ऐ जलवे जाना
तुझे रख लूं और पीने को तो पी लूंगा पर अर्ज़ ज़रा सी है अजमर का साकी हो बगदाद का पैमाना आदिल में तुझे रख लूं हुजूर के अर्ज करे त इतना तो करम करना आए चश्मे करीमाना जब जान लबों पर हो तुम सामने आ जाना आदिल में तुझे रख ये परे का नजर पे अटे वठण इम्तिहान पयो दिल वारे काजी जो तेड़ो सुने चेहरे वारो पूरो थी न थे वो झलक दीदार की आयो किसे मतलब जी खजूर जादा आका ही सदके जो माला तमा कबूल करो बाबू मुजारे पाण तो सदके जो माल असा जे वास्ते हराम है हिकड़ी निशानी भी जो सदको थींदो उम्मत जे गुनाह जो मेल इन नबी इन खा पाक है चो सुभान अल्लाह सदके माल पाण न कबूल करो खजूर जा दाना करे या रसूल अल्लाह ये हडोवा तो कोवा तवा कबूल करो मुझे प्यारे हबीब फरमायो तहादू तहाबो ऐ गुलामो तो पादीदा करो तो फन दियण सा मोहब्बत वधंदी आहे तो फादिजन सा मोहब्बत वधंदी आहे दियण सा रुगो वठण सा न असा मौलवीन वारो हाल एड़ो आहे जो असा वट केरी इंदो न असि उन के चवंदा आहियूं अब्बास इंदे त छा खणी इंदे आऊं तो वट इंदस तरी मूंखे छा ॾींदे बिनी पासे हाजी अब्दुल गफूर निजामानी मुझे मस्जिद जो मुतवलिया वो चवंदा सी नांग जो पेर मुल्ले जो खैर के ॾिठो ई असा हाल न पर हां ओपे ॾियण सा मोहब्बत वधंदी आहे कोशिश कजे मौलवी साहब के भी ॾियो था पंहिंजे दोस्तन के भी तोहफ़ो ॾियण सा हदियो नजराना तोहफ़ो इन्ही सा मोहब्बत वधंदियूं आहिनि अने ये ॿ निशानियूं सलमान पारसी के मिलियूं अञा हिकड़ी निशानी मोहरे नबूवत वारी पुठीअ ते जेको निशान आहे सलमान पारसी वेही रहियो अदा 50 माण्हुनि में 100 माण्हुनि में 1000 माण्हुनि में ता चवंदो के मौलवी साहब के दयान पुठी ता पैरान हटा ऐं तुंहिंजे पुठनि जो दीदार करे अॻियां इंसान के हयाश मानी दो केर इए न कंदो सलमान पारसी किए चवे रहमत वारे नबी के त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अज पंजी पुछिया ता पैरान हटा तमा सलमान तोजी पुछिया जो दीदार करया हटी करे पया वेही रयो वा मुजा महबूब रहमत वारा नबी गुफ्तार यानी गुलाम सा कचहरी करे रया आहिन सलमान पारसी दिलबर नबी जो दीदार पयो करे अल्लाह अल्लाह मदीने पाक जो करे हमेशा चवंदो आहियां त मदीने जे माण्हू जी ॿोली वणे थी ओ ला इलाहा इल्लल्लाह जी लोली वणे थी चओ चओ ला इलाहा जी लोली वणे थी वो मदीने जबगा बांगोनियन था बुधण साण आशिका किरियो उत पवन था ओ घन लड़ कजे सा ओ घन लड़ कजे सा साचोली वणे थी ओ ला इलाहा इल्लल्लाह साईं चो प्रोग्राम पर रोजानी वाइज कर अजा थकोन कढंदो जल्दी थकरी पिया न थकायो त मथे भेजो सुभान अल्लाह हां मुखे यो बार-बार पुछण भी नी जे करे त हिकड़ो तो जिक्र रसूल जी महफिल आहे टाइम भी हेडो गुजरी वने तडे भी आऊं ॾिसां पियो मुंहिंजे चेहरे ते थकावट कोने इन जे करे पो आऊं वरी कॾे कॾे पंहिंजे पाण में दिल में चवंदो आहियां त्यो कमाल मुंहिंजो तो कोने कमाल कंहिंजो आहे मदीने वारे साईं
उतां खां नज़र करम थिए थी तॾहिं हेड़ियूं महफ़िलूं सजंदियूं आहिनि ये तव्हांजो कुर्ब मोहब्बत हिते बि कम ईंदो क़ब्र में हशर जे मैदान में बि कम ईंदो हाणे सलमान फारसी रसूलुल्लाह जो चेहरो पियो ॾिसे चवे थो पर यारो इहो उहो दिलबर नबी आहे जंहिं नबी खां सीननि जा राज़ लिखियल आहिनि दिल में जेका पट्टी पई आहे न महबूब उन पट्टी खां वाक़िफ़ मदीने वारो सही निगाह खणी निहारे महबूबन करीमन जी ज़ात बाबरका जी निगाह हुजे मूंखे ते हिकड़ी ॿी ॻाल्हि यादि आई आहे उहा पूरी करे वरी अचूं था हज़रत वाबिसा बिन मुअब्बिद पाण हुजे मदीने पाक जी सरज़मीन ते दिल में ख्याल आयो त वञा रहमत वारे नबी जी बारगाह में अॼु मुंहिंजे सीने जे अंदर हिकिड़ो सवाल आयो आहे त ख़ैर छाखे चइबो आहे शर छाखे चइबो आहे यानी नेकी छाखे चइबो आहे बुराई छाखे चइबो आहे हज़रत वाबिसा तो फरमाए सवाल मुंहिंजे दिल में आहे मूं चयो त वञा महबूब खे सवाल बि ॿुधायां जवाब वठी अचां इन इरादे सां जेॾी महिल पंहिंजे घरां निकितो आहियां हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात मस्जिद नबवी में जलवाए अफरोज़ आहिनि सहाबा जी जमात महबूब सां गॾु आहे अल्लाह अल्लाह ऐं हमेशा अदड़ा कंदो आहियां त मौला घुमाए तो बाज़ार मदीने जी बाज़ार मदीने जी अखड़िया सन सा आओ दरबार मदीने जी बाज़ार मदीने जी वो माशर मदीने जो बाज़ारू घुमा भलियों गुलड़ सजो छायल गुलजार सजो गलियों गुलजार सजो गलियों वाह वाह चवन था सब हाय वणकार मदीने जी बाज़ार मदीने जी बाप साहब महबूब वेठा ओ जिते जगह मिली उते वेही रहे आदाब मजलिस भी यो है बाद में अचण वारो मानो अगिल के तकलीफ न दे जिते जगह मिले उते वेही रहे हां मुखे बुधायो सदरे मजलिस के उता का उठारी रची अचे थे उनके इजाजत है पर जिते मुजो महबूब हुजे उते बियो सदरे मजलिस के हुजे मदीने वाला साईं पान महबूब नजर पई पान फरमायो ओ दुनो या वाबिसा ओ वाबिसा मां मोहम्मद जे करीब हलियो आ हजरत वाबिसा तो फरमाए मां पंजी जगह ता उचो आहियां तमाम सहाबा जी वडी रश हुजे वरी जिते जगह मिली उते वेही रहियसो रहमत वारे नबी बे मर्तबा फरमायो तो ओ दुनो या वाबिसा ओ वाबिसा अना भी मुझे करीब हलियो आ हजरत वाबिसा तो फरमाए मां वरी करीब आयसो जे मर्तबा मुझे महबूब फरमायो उदनु या वाबिसा ओ वाबिसा अञा भी मुझे करीब हलियो वा हजरत वाबिसा तो फरमाए मां पंहिंजे मुक़द्दर जे मथा कुर्बान वञा अॼु नबी मूंखे एतिरो करीब करे विहारियो वा जो रसूलुल्लाह जे गोॾनि सां मुंहिंजा गोॾा मिली विया एतिरो करीब करे विहारियो जो मुझे गोॾनि में रसूलुल्लाह जे गोॾनि में विच में को फर्क न आहे एतिरो महबूब करीब करे विहारियो हजरत वाबिसा तो फरमाए रहमत वारे नबी खे ॾिसां केॾी केॾी माल वरी पंहिंजे पाण खे ॾिसां त वाबिसा किथे तूं किथे रहमत वारो नबी पर बाबा महबूब तुंहिंजे कुर्ब जे मथां कुर्बान पोइ हजरत वाबिसा जेके लफ़्ज़ थो चवे हिकु उर्दू ऐं फारसी जे शाइर जो तर्जुमो आहे गोया के अॼु वाबिसा हीअं पियो चवे त तू अमीरे हरम मैं फकीर अजम तेरे गुन और ये लब मैं तलब ही तलब तो अता ही अता सब चो तो को जामन को जा महबूब किथे तू किथे आऊं हजरत वाबिसा तो चवे महबूब जो शान सी चवे तो त इल्हाम है जामा तेरा कुरान इमाम है तेरा मिंबर तेरा अर्श बरी मिंबर तेरा अर्श बरी या रहमत लिल
किथे आऊं वाह वाह मदीने वारा साईं तुंहिंजा शान बाबे साजा जेके लफ़्ज़ आहिनि न उहे असांजो बि तर्जुमो आहे इन शाइर बि कमाल कयो आहे चतो डगमगाऊं जो हालात के सामने आए तेरा तस्वुर मुझे थामने मेरी खुशकिस्मती में तेरा उम्मती ओ मेरी खुशकिस्मती में तेरा उम्मती मेरी खुशकिस्मती में तेरा उम्मती तू जज़ा मेरी ज़ा तू को जा मन को जा तू को जा मन को जा करीब करे वारो पर पोइ त वापस आ तुझे सीने में एक सवाल आए भला तू पुछंदे या मां मोहम्मद तोखे बुधाया चओ सुभान अल्लाह आका अगर तव्हां बुधायो त कमाल थी वने मदीने जे साईं फरमायो वाह बेसा तुझे सीने जे अंदर सवाल आ खैर छाके चबो वा शर छाके चबो आहे यानी नेकी छाके चबो वा बुराई छाके चबो आ हजरत वाह बेसा जी अखिन में लुढ़क वही आया अर्ज़ तो करे आका इहो ही सवाल मुझे सीने जे अंदर होयो मदीने जे साईं फरमायो को जवाब चवे तो आका अगर जवाब ईंदल होजे हा त सवाल न ठहे हा मुझे महबूब पंहिंजो हे चई आंगरियों खणी हजरत वाबेसा जे दिल वारे पासे रखी रहमत वारे नबी फरमायो वाबेसा इहो दिल जे अंदर काजी वेठो अथई इहो पाणी पाण ॿुधाईंदो त ख़ैर छाके चइबो आहे शर छाके चइबो आहे अदा तव्हां जे हिन खोसा ॻोठ में अगर को माण्हू के गरीब जी हिक छाड़ की प्लाट जी ज़ोर हुन जे मथां कब्ज़ो करे हिकिड़े ऊंट जे मथां भले ओ ॾाढो माण्हू हुजे केर उनखे चवे न चवे दिल चवंदी आ त कम ॾाढो बुरो आहे अब या फितरी हिदायत आहे या रात जी तनाईअ में बज़ाहिर में के पटका भी हुजन दाढ़ियूं भी हुजन नमाज़ूं भी पढ़ंदो वा पर जे गुनाह जो कम करे उन जी दिल में खुद को पैदा थींदो वा त कम ॾाढो बुरो आहे पर याद रखो रात जी तनाईअ में उथी करे तव्हां जेॾी महिल के रोड रस्ते तां गुज़रो के गरीब माण्हूअ जी तव्हां मदद करियो हिकिड़े हथ सां ॿिए हथ खे भी ख़बर न पवे भले केर तव्हां खे हाजी साहब चवे न चवे बाबा तव्हां जी करे न करे पर दिल चवंदी आ कम ॾाढो तो भलो कयो आहे या फितरी हिदायत इंसान जे अंदर मौजूद आहे वो महबूब जी दिलनि जा राज जाने उन सलमान फारसी दिल वारी ॻाल्हि पढ़ी वरिती सलमान जी या रसूल हलिया महबूब पंहिंजी पुठी तां पैरान हटायो सलमान मोहरे नबूवत जो दीदार करे मोरे नबूवत जो दीदार करे वठ सलमान फारसी जेडी महल हबीबन करीमन जी जात बाबरकात जी पुछियो जो दीदार तो करे अल्लाह अल्लाह मोरे नबूवत से पंजा चप खणी उन मोरे नबूवत जे मथा रखी अज चुमी तो दे बाबा सलमान तुझे भागन जे मथा कुर्बान वंजे कलमो पढ़ी करे रसूलुल्लाह जी गुलामी में दाखिल थियो वा 253 साल सोने सलमान जी उमरा वो सलमान फारसी हान लिखी लिखी करे रसूलुल्लाह जी कचारी में अचे वरी यहूदी जे कमकार जे ला वने वरी मोटी अचे हिकड़े ॾिहाड़े आयो त चेहरे जे मथा ॾाढो गम आहे अज परेशान वेठो आहे मुझे महबूब फरमायो सलमान छा जे करे परेशान आही सलमान तो चवे त या रसूलुल्लाह या हबीब अल्लाह यहूदी जो गुलाम या कमकार भी करणो तो पवे वरी दिल थी चवे त तो दिलबर नबी जो भी दीदार करिया मुझा महबूब मुझी दिल थी चवे अगर मां आजाद थी पवा ए जिंदगी जा ॾिहाड़ा तुंहिंजी गुलामी में गुजरी वञन मां हीअं थो चवां त मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे घर तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे आखिरी गाला सलमान फारसी महबूब के अर्ज कयो मदीने जे साईं फरमायो त वञी यहूदी के चओ भला तोखे आजाद कंदो घणो माल रकम वठंदो हाणे भला मूंखे हिन उम्र में खरीद केर कंदो मदीने जे साईं फरमायो जो खरीदार न हुजे उन जो खरीदार मां मोहम्मद वेठो आहे चओ सुभान अल्लाह जब बिके न थे कोई पूछता न था या रसूल अल्लाह तुमने खरीद कर अनमोल कर दिया
सलमान तू पुछी ता सलमान पारसी आयो यहूदी के तो चवे तो यहूदी भला मूंखे आजाद कंदे तोखे घणी रकम खपे घणो माल मिल्कियत खपे यहूदी ॾिठो सलमान आजाद थी करे जिंदगी जा ॾिहाड़ा रसूलुल्लाह जी गुलामी में गुजारण तो चाहे जे ई आजाद कोन कबूती सलमान मूंखे 40 सोन जा ओकिया खपन 1 किलो मूंखे चांदी खपे 5 जरेब मुंजी जमीन आहे उन में तो खजन जो बाग लगा जदे इयो बाग तैयार थींदो पो तो आजाद आही अदा मदीने पाक जी सरजमीन पथरीली वारियासी सरजमीन कुलन जे मथा पानी खजे कदे इयो खजन जो बाग लगंदो सलमान ॾिठो मां आजाद न थींदुस चेहरे जे मथा गम आहे अखिन में ज़ारो करार नीर आहिन आयो मुझे महबूब जी बारगाह में अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह यहूदी हेठ शर्त रखिया आहिन मुंहिंजा महबूब मूंखे वॾो टाइम लगी थी वेंदो आज़ाद थियण में मदीने जे साईं फरमायो सलमान अज अरबा जो ॾिहाड़ो आ अॻिए अरबा ते तूं आज़ाद हूंदे 47 में तूं आज़ाद थी बादशाह गाल कयूं आ खमीस गुजरी जुमे वारो ॾियारो सलमान पारसी अर्ज़ कयो आका टे शर्ता पूरो हिकिड़ो कोन थियो बदियाड़ा गुजरी वया बाबू फरमायो गुलामो जे वटि जेतिरो सोना आहे खणी अचो को हिकिड़ो ग्राम खणी आयो 2 ग्राम सोन खणी थोड़ो थोड़ो सोन बाबू के रुमाल में बंद करे सलमान फारसी के हड़क बदी दी पर फरमाई त खणी वञ आका का खणी वञा यहूदी वटि सोन 40 क्या उन घुरी भाई तो थोड़ो आ पर सलमान साहबी रसूल आ खबर आ मुझे महबूब के मालिक इख्तियार ॾिनो है खणी आयो यहूदी पुछो छा है ती पान हथन सा खोले ॾिसो जेडी माल खोले ॾिसे 40 सोन जा ओकिया मौजूद आहिन हिकड़ो शब्द पूरो थी वयो वरी छंछर आचर वारो ॾियारो आका अञा 2 शर्त बाकी आहिन मदीने जे साईं फरमायो तो सलमान मदीने में किलो मिट्टी खणी आ बाबू रुमाल में बंद करे मथा हाथ घुमा सलमान खणी वञ आका केडा यहूदी वट खणी आयो यहूदी पुछो छा है ची पंहिंजे हथन सां खोले त किलो चांदी मौजूद आहे यहूदी जो साथी तो चवे अज अगर सोन जो जबल भी घुरी हा वडी का कीमत घुरी हा त तोखे उहा भी मिली पवे हा सलमान पारसी तो चवे यहूदी तो त 40 सोन जा ओकिया घुरिया किलो चांदी घुरियो आ मु तोखे ॾिनो आ पर मां सलमान जो अकीदो आ अगर जबल भी सोन जो घुरी हा मुंहिंजो महबूब इशारो करे हा त जबल सोन जो थी पवे हा बशत पूरा था सलमान मोटी आयो हान वरी सुमर अंगारे वारो ॾियारो आकान 5 जरेब जमीन में खजन जो बाग लगाइणो आ टाइम त काफी गुजरी चुको आ बाकी हिकड़ो ॾींहुं फरमाई तो वञ यहूदी के चओ त बिज जमींदार ते आहे अदा अवा हेतरो टाइम वही करे दिलबर नबी जो जिक्र बुधो आहे तवा भागन भरिया आहियो अल्लाह अवा जी हाज़री के भी कबूल फरमाए मुंजी हाज़री के भी कबूल फरमाए ही कमाल न इनी मेजबानन जो वान तवा जो कमाल आहे अगर हेड़ी भली महफिल थया तरात जो एडो एडो वक्त गुजरियो आहे हान बीमार आही त मुझे मालिक का साथ घर रब तो के साथ अता फरमाइंदो अगर कर्जदार आही त कर्जन का आजादी घर अगर बे औलाद आही करीम रब का औलाद घर रब तो के औलाद भी अता फरमाइंदो सलमान फारसी के मुझे महबूब फरमायो वञ यहूदी के चो तो बिज जमींदार ते आहे बिज दे तो के खजन जो बाग लगाए दियो हान बिज भी बिन किस्मन जो थींदो वा एक चक्की लगंदी आ बे नंबर ते मानो खजूर खाई खखियो छलाए छडींदा आइन उन यहूदी उवे खखड़ियों गद कयो छिकर जे थाम में तो विजे उन के एकड़ी खद में तो बंद करे मथा छेना रखी पाए तो दे अदा इयो बिज 100 साल ता जमीन में हणदो तने भी कान थींदो छाजे करे जो उन में उबण वारो मादो सड़ी वींदो आहे यहूदी ॾिठो त एड़ो बिज दिया न इयो बिज थिए न सलमान आजाद थिए हबीबन करीमन जी जात बा बरकात जो गुलाम सलमान फारसी अरबा वारे दिहाड़े आयो हुन सजी रात बिज के बाहि ॾिनी आहे सुबुह जे टाइम ते सलमान के बिज तोड़े सलमान बिज खणी
आयो मदीने जे ताजदार फरमायो त या अली अर्ज़ तो करे त जी या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुझे महबूब फरमायो बिलाल अर्ज़ तो करे त जी या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हलो अज सलमान फारसी जो बाग लगाइणो आहे तैयार थी वठो बिलाल भी गड थियो आ हजरत मौला कायनात मौला अली भी गड आहे मुंजा महबूब रहमत वारा नबी अग्या आहिन अज सलमान फारसी मदीने वाले मीर सा गड हजरत मौला कायनात मौला अली हजरत सैयदना बिलाल हबशी जेडी माल मुंजा महबूब बाग लगाइण जेला अल्लाह अल्लाह ही सलमान फारसी सा गड वनी रहा आहिन मंजर भी अजीब आहे भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह ही अजड़ा कंदो वात पेरे पवंदी सान चवंदी सान सुना रही वंज रात बंभोर में वो करात रही पोठता आर्य नाम जाला चंदी सान चवंदी सान सुना रही वंज रात बंभोर में वो चढ़ी जबल चोचते अल्लाह सजड़ा कंदी सान चवंदी सान सुना रही वंज रात बंभोर में वो दियों शाहो लतीफ चमिया हे बाहू हथड़ा बदंदी सान चवंदी सान सुना रही वंज रात भोर में मदीने वारा साईं सलमान फारसी जे बाग लगाइण जिला वनी रहा है यारो मंजर भी मंजरा वाह वाह भेटाई अज हिय पयो अडड़ा करे तलाए तबया मुय खलोरी लाए तबया मुय खलोरी हण घोरी मुझ जिंदड़ी जतन लाए तबया मुय खलोरी लाए तबया मुय खलोरी हण घोरी मुझ जिंदड़ी जतन ता ओ कौन नियाऊं पाण से ओ अल्लाह ओ निंदड़ी वठी वयमड़ जोरी ओ निंदड़ी वठी वयमड़ जोरी हण घोरी मुझ जिंदड़ी जतन ता या अली या महबूब पंजे हथन साथ बिज रख वो बिजाय को 100 साल जमीन में न उभरे पर यदुल्लाह फौक ऐदीहिम जिंजला कुरान चवे तो रमैत इज रमैत वला किन्नल्लाह रमा महबूब ये हथ जा कोने जी तू मुठ मिट्टी जी भरे उछलाई न मां रब तो चवा त ये हथ मा करीम रब जानता है जिंजे हथन के मालिक पंजो हथ से उन महबूब पंजे हथन सा बिज रखो बिलाल जी या रसूल अल्लाह पोया पानी लींदो हल पर आवाम केर मुड़ी करे न दिसे अल्लाह अल्लाह सोनो अली कोटर जो लपो तो हणे मदीने जो ताजदार बिज पयो रखे सोनो बिलाल पोया पानी लींदो हले हजरत मौला कायनात मौला अली ई ओ अलिया जो हुजूर फरमाइन अंत अखी फि दुनिया वल आखिरा या अली तू दुनिया में भी मुझो भा आखिरत में भी मुझो भा वो अली चवे तो जेडी माल हुजूर बिज खंदा वंजन मा अली कोडर जो लको हणदो वञा सोनो बिलाल पोया पानी ॾींदो अचे चवे तो जानी बुझी करे न पर केडी केडी माल आदि आदि अख सां ॾिसां पोया खजन जो बाग तैयार थींदो अचे ये हुजूर जा मौजूदा बुधो हुजूर जा मौजूदा बुध जन था या बयान कजन था कसम खुदा जो दिल छरी पवंदी है यार जो गालियो ही मदीने वाले साईं जो जिक्र हां जेडी माल ही
हज़रत अलीउल मुर्तज़ा जो फरमाए महबूब बिच रखंदा वञनि बिलाल पाणी ॾींदो वञे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात ॿाहिरि निकिता पोयां खजन जो बाग भी तयार आहे अॼु जेके मदीने वया हूंदो पेरी पेरी गाड़ी में जॾहिं तव्हां सफ़र करो ज़ियारत लाइ निकिरंदी हींअर उन बाग में लहण जी मने आहे अजवा खजूर मदीने में महंगी का महंगी खजूर या इन बाग जी खजूर आहे शुगर वारे माण्हू के मिठाण खाइण जी मने आहे पर शुगर वारो माण्हू जे अजवा खजूर खाईंदो नुक़सान न थी तो फ़ाइदो थींदो समझो दा छाजे करे जो हुजूर जे हथन था खजूर आहे सलमान पारसी जो बाग परे का गाड़ी वारो चंदो ही सोही वो बाग आहे मदीने जे बिल्कुल करीब जेको हुजूर सलमान पारसी जे ला लगायो वा अल्लाह अल्लाह मदीने पाक जी सरजमीन ते एक मर्तबा हिन फकीर के भी हाज़री थई आहे वरी दिल में तड़प आहे टाइम भी भलो वा औ वरी वरी अर्ज़ तो करा तमा वरी वरी आमीन चजो औ हिय चवंदो आही मदनिया जी मोहब्बत आहे मुखे आया मुल्क मदीने जो मस्तानो ओ जे मरीब वञा मुझे कफन मथा लिख जो नबीअ जो दीवानो ओ पयो सालन का मां तयारी आया हिक भेरो मदीनो मुल्क ॾिसा कोई मौत अचे त भली पियो अचे आया प्यार नबीअ जो परवानो ओ जे मरीब वञा मुझे कफन मथा लिख जो ओ नबीअ जो दीवानो पया बाग तैयार थियो हुजूर फरमाइंदा सलमान वञ पंहिंजे सेठ मालिक खे चओ त बाग जी संभाल करे हां असांजी का जिम्मेदारी कोने हुजूर मोटी वया सलमान फारसी खुशी में निकतो आ अल्लाह अल्लाह 40 सोन जा ओ कया भी महबूब ना किलो चांदी भी मिली वयो आज खजन जो बाग लगो वो भी तैयार थी वयो सलमान फारसी खुशी में पयो वने आज हिय पयो अर्जड़ा करे ता हबीब पंहिंजो खुदा दिनो आ हबीब पंहिंजो खुदा दिनो आ खुदा रंग लाए खुदा खां छा घुरा बियो खुदा खां छा घुरा पो समय मेला सुभान अल्लाह सजण जो मदीनो सिंध खां दूर अचण हर जॾे जॾे जनाबे मोहम्मद जो दस्तूर मुखे बुधायो इन्हीअ खां वध पंदगी गल पाए खुदा खां छा घुरा बियो खुदा खां छा घुरा बियो सलमान फारसी हुजूर जे मिलण ते खुश कंदो अॻियां पियो वञे यहूदी जी बाग तैयार उनखे संभाल जी सलमान जी तबियत सही आहे हुन जो बिज मोड़ो न 100 साल थी सलमान हींअर खणी विया वरी मोटी आयो आहे सलमान तबियत सही आहे चए तो यहूदी तबियत मुंहिंजी सही आहे यो अनॾिठे जो सौदो कोने अखियुनि सां हली बाग ॾिस उन तबाद में मां सलमान खे आज़ाद कजां जेॾी महिल सलमान हीअ रोब में निहारियो वा यहूदी भी समझी वियो चवे तो सलमान मां एतिरो बेक़दरो त न आहियां जो क़दर वारा कम थिया खुदा खरीदार हीरे ऐं मोती जी के साल कलहन सार वो जे किलो कोटीन लोहार तिन केड़ो कदर सोन जो चवे तो मां एतरो बेकदरो न आहियां जो हली करे भाग ॾिसां उन महबूब जो दीदार कबो जे 40 सोन जा औकया भी न आहिन जे किलो चांदी भी ॾिनो आहे हाण हली करे उन महबूब जो दीदार कबो अदा यहूदी पंहिंजे खानदान वारनि सां गॾु मुंहिंजे महबूब जी बारगाह में आयो अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हिकिड़े ॾिहाड़े में तव्हां
खजन जो बाग लगायो वा रहमत वारा राणा हार देर न करियो मुखे कलमो पढ़ाए पंहिंजी गुलामी में दाखिल फरमायो अदा उन यहूदी उन जे घर वारन मुझे दिल पर नबी जो कलमो पढ़ियो आहे महबूब जी गुलामी में अची वया हान मुझे महबूब जा आशिक उन नबी जे ला रब तो फरमाए वमा अरसलना का इल्ला रहमतल लिल आलमीन वो महबूब तमाम जहान वारन जे ला रहमत ही रहमत आहे। आखिर में कुछ सवाल उन्हीं जो जवाब दई दुआ तो करया मानू इयो सवाल हर वक्त कंदा आहिन त 12 रबीउल अव्वल वफात जो ॾियारो बा अमा इन वफात वारे ॾियारे ते खुशी सां मल्हायो चबो तो तव्हां खे नबी जी विसालत ते खुशी थई आ याद रखो शरीयत मोहम्मदी जे अंदर तिन ॾियारनि खां वधीक गम जी इजाजत न आहे ऐं ख़ुशीअ जे लाइ त क़ुरान थो चए अम्मा बिनिअमति रब्बिका फहदिस अल्लाह नेमत ॾे उन जो चर्चो करियो कुल बि फज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू इहो बि क़ुरान आहे जॾहिं अल्लाह जो फज़ल मिले रहमत मिले अल्लाह जो क़ुरान चए तो उन जे मिलण ते ख़ुशी करियो रहमत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरे जहान वारनि जे लाइ काइनात जे लाइ रहमत ई रहमत आहिनि भला खुशी जे लाइ क़ुरान थो चवे गम जे लाइ टिन ॾियारनि खां वधीक शरई तौर ते इजाज़त न आहे हा घर वारी अगर कंहिंजी आहे उन जो घर वारो वफ़ात करे वञे त पोइ उहा औरत 4 महीना 10 ॾींहं इद्दत पूरी कंदी उन जे लाइ सोग जे लाइ इहे 4 महीना 10 ॾींहं उन खां वधीक गम जी इजाज़त न आहे पर आऊं चवंदो आहियां त गम उहो करे जंहिंजो अक़ीदो वा त असांजो नबी मरी करे मिटी बणजी वियो वा उहो भले वञी गम करे असां अहले सुन्नत वारा चवंदा आहियूं असांजो नबी हयात नबी आहे अज भी महबूब हयात आहिनि तॾहिं त असां रसूलुल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल कंदा आहियूं ऐं चवंदो आहियां त हर बे उसूल के लिए फितरी उसूल जिंदा है चुपन में रहकर खारों में फूल जिंदा है और जश्न मिलाद मनाकर ये बताते हैं जहां भर को कि हम ही वो लोग हैं जिनका रसूल जिंदा है या नबी सलाम अलैहि